कराची जे कोरंगी साटा 5 नंबर में अवामी कॉलोनी पुलिस ऐं फ़ौरन विच में मुबैना मुक़ाबले दौरान 2 जवाबदार मारिजी विया। फ़ौरन जी फायरिंग में हिकु पोरित नौजवान भी मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार हिकु औरत खां फुर लुट करे फरार थी रहिया हुआ। पुलिस संदन पीछो कयो। पुलिस मूजिबि कोस्ट गार्ड चोरगीअ वटि पुलिस ऐं जवाबदार में फायरिंग जी ॾे वठि दौरान 2 जवाबदार मारिजी विया। हिकु शहरी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी शहरी अस्पताल में दम ॾिनो। मारिजी वियल शहरी काशान पंक्चर जी दुकान ते कमु कंदो हो। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप नवाज़ ऐं साद जे नालनि सां थी आहे। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त पुलिस ज़ख़्मी थियल शहरी काशान खे अस्पताल पहुचाइण बदिरां थाणे ते खणी वई। ज़ख़्मी काशान खे देरि सां अस्पताल पहुचाइण सबबि संदसि मौत थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।